करमपुर भरिसां हिकु हफ़्तो पहिरियां जमाल थाणे जी हद ॻोठ अलीगौर जाफ़री वटां नामालूम हथियारबंद हथां 10हीं क्लास जे शागिर्द बुरल जाफ़री खां हथियारनि जे ज़ोर ते फुर कयल 2020 CD मोटरसाइकिल ऐं टच मोबाइल जमाल पुलिस वापसि न कराए सघी। मुतासिर ॻोठाणा सरापा एहतिजाज। मुतासिर शागिर्द स्कूल वञणु छॾे ॾिनो। ॿिए तरफ़ मुतासिर ॻोठाणनि शागिर्द बुरल जाफ़री, राणो जाफ़री ऐं ॿियनि JTN वेब न्यूज़ खे दाईंदे चयो त पुलिस मोटरसाइकिल ऐं मोबाइल वापसी लाइ 2 ॾींहंनि जी मोहलत घुरी। एहतिजाज रोकरायो हो, लेकिन हिकु हफ़्तो गुज़रण बावजूदि पुलिस फुर थियल मोटरसाइकिल ऐं मोबाइल वापसि न कराए सघी आहे। पुलिस हिन वक़्त ताईं कख बनी बीणो न कयो आहे। पुलिस रोज़ ख़ाली दिलासा ॾेई वापसि करे थी। असीं सुभाणे मुतासिर ॻोठाणा हाई स्कूल दिलीजान मल्क जा उस्ताद ऐं शागिर्द वॾे वफ़द जी सूरत में कंदकोट वञी SSP कश्मोर कंदकोट अमजद अहमद शेख सां मुलाक़ात करे इंसाफ़ जी अपील कंदासीं। हर वक़्तु आगाहण लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़ करमपुर।